नाज़रीन, बाडरे लाड़काणो वाया मोहनजोदड़ो रोड ज़बून हाल बणियल आहे, जंहिं सबब इलाइक़े वासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मक़बूल अहमद कांधड़ो। जी मक़बूल। गुज़िरियल साल जी बरसाती ॿूॾ जिते इंसानी ज़िंदगी खे मफ़लूज जलाए छॾियो हो, उते रोडनि ऐं रस्तनि खे पिणु कापारी धकु रसायो हो। बाडरे लाड़काणो वाया मोहनजोदड़ो रोड, जेको ज़िले लाड़काणे खे दादू सां पिणु बाडरे राधण रोड ज़रिए मिलाए थो, गुज़िरियल साल जी महा बरसातुनि हिन रोड खे तबाही किनारे ते अची बीहारियो आहे। इलाइक़े वासियुनि बरसाती पाणी जी निकाल लाइ हिन रोड खे राति जी ऊंदाहीअ में कट त हयो हो, जेको अञा ताईं भरिजी न सघियो आहे। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तत रोड ते मिटी लहराए रोड खे ट्रैफ़िक जे हलण लाइक़ु त बनायो आहे, पर रोड मुसाफ़िरनि लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। कंहिं बि वक़्तु कंहिं वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो, जॾहिं त रोड जा किनारा खाइजी वञण करे रोड इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार करे वियो आहे। उन सिलसिले में रोड सां ईंदड़ वेंदड़ माण्हुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 2-3 डिस्ट्रिक्ट खे मिलाईंदड़ रस्तो आहे। जीअं लाड़काणो डिस्ट्रिक्ट आहे, पंहिंजो कंबर शहदाद कोट डिस्ट्रिक्ट आहे, दादू डिस्ट्रिक्ट आहे, ऐं अलाए केतिरा जेके आहिनि सो वॾा शहर आहिनि, जंहिंमें बाडरे आहे, नसीराबाद आहे। असांजे लाड़काणे खां मोहनजोदड़े खां जेके विज़िटर अचनि था पिया फॉरेन खां, उन्हनि जे लाइ वॾी तकलीफ़ आहे। सॼी रोड जूं वटियूं खाइजी वियूं आहिनि, सॼो रोड नाकार आहे, कंहिं कम जो कोन्हे। 2022 वारी बरसाति खे 2 सालनि खां जेको आहे 2 सालनि जे क़रीब जे टाइम पहुचण वारो थियो आहे, त को बि इंतिज़ामिया हिन महिल ताईं तहरुक न वठी सघी आहे, को बि असांखे रिलीफ न मिली सघियो आहे। अलाए केतिरा जे हिते एक्सीडेंट थिया आहिनि, अलाए केतिरा माण्हू मरी विया आहिनि, अलाए केतिरियूं चिंचियूं किरियूं आहिनि, अलाए केतिरा मोटर साइकिल किरिया आहिनि, अलाए केतिरा ट्रैक्टर किरिया आहिनि, अलाए केतिरा नुक़सान थिया आहिनि नंढनि ॿारनि जा, ॻोठाणनि जा। असांजी इहा इल्तिजा आहे गवर्नमेंट खे, इंतिज़ामिया खे, त बराए महिरबानी असांखे हीअ जेको आहे या पुल ठाहे ॾिनी वञे, त जीअं बरसाति जो पाणी सुभाणे ईंदड़ जेको आहे सो वक़्त में उहो निकाल करे वञे, गुज़र करे वञे, पुल ठाहे ॾिनी वञे, या रोड जी मरमत कई वञे, त को सुभाणे को असां ग़रीबनि माण्हुनि खे ॿियो त कुझु मिलियो कोन्हे। महांगाई 350 रुपया लीटर तेल, अलाए केतिरी टैक्स पिया था भरियूं, इदारा असांखो टैक्स पिया था वठनि, गवर्नमेंट टैक्स पई थी वठे, उनजे मुतालिक़ असांखे जेको आहे उन जे एवज़ असांखे मिलियो छा आहे? तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे त तक़रीबन साल गुज़री वियो आहे बरसाति खां वठी हीअ कट बंदि न करे सघिया आहिनि। काफ़ी दफ़ा एहतिजाज बि कया आहिनि, हिन जे लाइ हिन मां काफ़ी माण्हुनि खे नुक़सानु पहुतो आहे। गाॾियुनि जी अचु वञु बि हितां घणी आहे। हीअ रोड जेको आहे मोहनजोदड़ो राधण ऐं असांजो बाडरे जो मेन रोड आहे, जिते ट्रैफ़िक जाम आहे। इन जे करे गाॾियूं बीहनि थियूं त ॿी गाॾी क्रॉस थी करे। महिरबानी करे असां सिंध गवर्नमेंट खां इहा अपील कंदासीं त महिरबानी करे असांखे हीअ कट ठाराए ॾिनो वञे। हादसा थियनि था, इहे थियनि था, हिननि ते सफ़ा सोढ़ो लॻो पियो आहे रस्तो। महिरबानी कराए कमु असांखे जेको आहे कराए ॾियो। बाबा रोड ठहणु घुरिजे न, ग़रीब जो हक़ आहे। आवाम परेशान आहे, महिल सवारी लंघे थी पई, केतिरा ई हिते कुझु बि थी सघे थो। असांजी अपील आहे त असांखे सभु कुझु थियणु घुरिजे। जेको आहे सो कटो फटी पियो अथनि। हाणे असांखे अचण वञण खे जॾहिं माण्हू तकलीफ़ आहे, हितां रस्तो आहे पेचरो आहे, ठहियलु न आहे, वॾी तकलीफ़ आहे। सवारी आहे, गॾ गाॾवा रखियो आहे, सभु वीचारा पी था, मींहुं थो थिए, बरसाति में वॾी हालत आहे। सो महिरबानी करे हाणे हिन दग खे पटण खां सभिनी पटे उछलायो, हाणे ठहण वारो को बि न आहे। हाणे असांजी अपील आहे कंहिंखे, बाबा हे दगो असांखे पेचरो ठाहे ॾे, अचण वञण में असांखे ॾाढी तकलीफ़ थिए। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत कोताही कंदड़ ऐं हिन वक़्त ताईं रोड जी मरमत में देरि कंदड़ लॻापियल खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ तहरुक वठे ऐं हंगामी बुनियादनि ते रोड जी मरमत कराए, त जीअं इंसानी जानियुनि खे दुश्वारियुनि ऐं हादसनि खां बचाए सघिजे। मक़बूल अहमद कांधड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, बाडरे।